लाइब्रेरी जो असल मक़सदु ॼाण, शऊर, इल्म जो पखेड़णु, जिते किताबनि जो ज़ख़ीरो शामिल हूंदो आहे। हीअ लाइब्रेरी पीर साईं पघार जन जी ज़ाती लाइब्रेरी आहे। हिन लाइब्रेरीअ खे ठहे हूअं त 25 साल थिया आहिनि, पर जेकॾहिं पुराणी तारीख़ ॾिसिजे त हीअ लाइब्रेरी पंहिंजे ख़ानदान वांगुरु तक़रीबन 350 साल पुराणी आहे। छो जो हिन लाइब्रेरी में पुराणे ज़माने जा किताब ऐं नायाब शयूं मौजूदु आहिनि। हूअं त सिंध में केतिरियूं ई लाइब्रेरियूं मौजूदु आहिनि, पर दरगाह शरीफ़ पीर जो ॻोठ जी लाइब्रेरी जो मिसाल ई अलॻि आहे, जिते केतिरियूं ई नायाब शयूं मौजूदु आहिनि। ऐं हिन लाइब्रेरी में 100 खां वधीक सब्जेक्टनि जा 24,000 खां वधीक किताब रखियल आहिनि। 300 साल पहिरियां जॾहिं छपाई जो ज़मानो न हुयो, उन वक़्तु बुज़ुर्ग हदीस शरीफ़ कलमी किताब हथनि सां लिखंदा हुआ। हिन लाइब्रेरी में हिकु शानदार म्यूज़ियम हॉल बि आहे, जिते 7 पीर पागारनि जो लिबास, ताज, तस्बीहूं, मुसला ऐं इमामनि सां निस्बत रखंदड़ मुख़्तलिफ़ शयूं पिणु मौजूदु आहिनि। हिन म्यूज़ियम में खाना काबा जो गिलाफ़ ऐं हिक चांवर जे कणे ते पूरो कलमो लिखियलु आहे, ऐं ॿियूं केतिरियूं ई नायाब शयूं मौजूदु आहिनि। हिन लाइब्रेरीअ खे परे परे खां माण्हू ॾिसणु अचनि था ऐं ॼाण हासिलु कनि था। वधीक हिन लाइब्रेरी जे बारे में उस्ताद शकील मलक KTV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवे थो त लाइब्रेरी जेका आहे उहा जेको आहे न इल्मो दानिश जो हिकिड़ो ख़ज़ानो आहे। ख़ासि तौर ते ॻाल्हायूं था जेकॾहिं दरगाह शरीफ़ पीर ॻोठ जी लाइब्रेरी जे लाइ, त मां सम्झां थो त जंहिं बि उनखे घुमियो आहे, जंहिं बि उनखे ॾिठो आहे, उहो यकीनन मुतासिर थियो आहे ऐं हू हुनखे यकीनन दुनिया जे मां सम्झां थो बहितरीन जेके लाइब्रेरियूं आहिनि असांजे मुल्क में, उन में हिन जो शुमार थियणु खपे ऐं थिए थो। किताब हूअं बि तब्दीली जी अलामत आहे। किताब जे ज़रिए इल्म जे ज़रिए दुनिया में तब्दीलियूं आयूं आहिनि। किताब सां ऐं इल्म सां ऐं इल्म दानिश सां जेको आहे उहो लॻाव जेको आहे, जेको ॾिसणो आहे पघारे ख़ानदान जो, त उहा लाइब्रेरी जेका आहे उहा ज़रूरु ॾिसिजे ऐं उनखे घुमिजे। तव्हां यकीन करियो त एतिरा सारा मौज़ू हिन लाइब्रेरी में तव्हांखे मिलंदा, जेके मां सम्झां थो त मुहक़िक़ अचनि था पिया, उस्ताद शागिर्द तहक़ीक़ कंदड़ अचनि था पंहिंजी तहक़ीक़ जे सिलसिले में, उहे बे हैरान थी था वञनि जॾहिं 80 खां वधीक शोबनि में, मुख़्तलिफ़ शोबनि में, मुख़्तलिफ़ मौज़ूआत ते 23,000 खां वधीक किताबनि जो ज़ख़ीरो जेको आहे ॾिसनि था। हाणे हिन जी वॾी ख़ूबसूरती इहा आहे त हिकिड़ो सॼो कमिरो जेको आहे, हिकु सॼो सेक्शन जेको आहे, उहो कलमी नुस्ख़नि जो आहे। यानी इहा मां सम्झां थो, ऐं उहे कलमी नुस्ख़ा एॾे ख़ूबसूरत ऐं पंहिंजो बहितरीन अंदाज़ में रखिया विया आहिनि, छो त पागारे ख़ानदान वटि उन्हनि जो क़दुरु हुयो, त उन्हनि खे एॾो ख़ूबसूरत रखियो वियो आहे जो उहो अॼु बि जेके आहिनि उहे अपील था कनि पाण खे पंहिंजी तरफ़ जेको आहे सो पढ़ंदड़ खे, या जेको आहे सो ॾिसंदड़ खे पंहिंजी तरफ़ छिकाइनि था। इन में क़ुर शरीफ़ जा कलमी नुस्ख़ा बि आहिनि, इन खां सवाइ तफ़सीर बि आहिनि ऐं मुख़्तलिफ़ आहिनि। उन खां सवाइ तव्हां जेकॾहिं लाइब्रेरी जो दौरो कयो त तव्हांखे तारीख़, इल्मु, अदब, शाइरी, फ़लसफ़ो, मतिलबु आहे त मौज़ू तव्हां खणो ऐं किताब उते तव्हांखे मिलंदा। ऐं जेकॾहिं तव्हां कंहिं बि किताब में हथु विझी ऐं उनखे तव्हां खोले ॾिसणु था चाहियो, त तव्हांखे अञा वधीक हैरत थींदी त उन में हाशिया लॻल आहिनि ऐं उन में नोट्स लॻल आहिनि, उहे मार्क थियल आहिनि, यानी उहे पढ़ियल आहिनि। हिकिड़ियूं लाइब्रेरियूं अहिड़ियूं बि ॾिठियूं आहिनि असां, जंहिं ते अनटच क़िस्म जा किताब पिया आहिनि, ज़ीनत बणिया पिया आहिनि, पर हिते हिकु हिकु किताब तव्हांखे, हाणे इन मां अंदाज़ो हणो त पीर सैयद शाह मर्दा शाह सानी जेको इल्म सां जेका मोहबत हुई, चाह हुयो, उहो असां हैरान हूंदा आहियूं त पीर साहिबु केॾो वक़्तु ॾींदो हूंदो इन्हनि किताबनि खे पढ़ण में ऐं उन्हनि ते जेको आहे सो हाशिया ॾियण में या उन्हनि खे ॾिसण में। सो अॼु जॾहिं डिजिटल दौरु आहे ऐं असांजे मोबाइल्स में, असांजे लैपटॉप्स में हज़ारे किताब पिया आहिनि, पर उहे पढ़ण लाइक़ु न नौजवान तयारु आहिनि। किताब जी अॼु बि पंहिंजी मुनफ़रिद हैसियत आहे। जॾहिं किताब हथ में आहे ऐं उनखे पढ़िजे थो त
उनजो हिकिड़ो अलॻि मज़ो आहे। न सिर्फ़ु इहो त दावत ॾिनी वई पढ़ंदड़नि खे त भई तव्हां लाइब्रेरी मां लाभ हासिलु कयो। मां इहा शइ ॿुधाईंदो हलां त हीअ ज़ाती लाइब्रेरी आहे, पीर पागारी ख़ानदान जी हीअ ज़ाती लाइब्रेरी आहे। जॾहिं त तालके किंगरी में ऐं पीर जो ॻोठ जे अंदरि ई सूरह बादशाह पब्लिक लाइब्रेरी मौजूदु आहे, ऐं उन में बि माशाल्लाह तमामु घणा किताबनि जो हिकु वॾो ज़ख़ीरो जेको आहे उहो मौजूदु आहे, जेको पढ़ंदड़नि जे लाइ, शागिर्दनि जे लाइ जेको आहे सो तमामु वॾो हिकिड़ो ज़रियो आहे, सोर्स आहे। उन खां सवाइ हीअ ज़ाती लाइब्रेरी आहे, पर जेकॾहिं के शहरवासी या मुहक़िक़ या शागिर्द या के अदीब या उहे अचनि था ऐं दिलचस्पी ज़ाहिर कनि था त असां हिन लाइब्रेरी में वेही कुझु पढ़ूं, कुझु ॾिसूं, या त उन्हनि जे लाइ बि काई पाबंदी कोन्हे। हिन लाइब्रेरी सां गॾु गॾु हिकु म्यूज़ियम बि आहे। उहो म्यूज़ियम इन हवाले सां तयारु कयो आहे त पीर साहिब जेके सभु सिलसिला रहिया आहिनि शुरू खां वठी, उन्हनि जे इस्तेमाल में जेके ईंदड़ शयूं आहिनि उन्हनि खे ज़ियारत जे लाइ रखियो वियो आहे। न सिर्फ़ु उहो त या ईअं चइजे त इहे ज़ाती शयूं ई उते ज़ियारत जे लाइ आहिनि, पर उते हिकु तमामु आला क़िस्म जा जेके नादर जेके आहिनि से शयूं जेके आहिनि उहे बि रखियल आहिनि। जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े मुबारक जी ख़ाक आहे, या इमामनि सां निस्बत रखंदड़ मुख़्तलिफ़ शयूं आहिनि। उन खां सवाइ दीवारे चीन या दीवारे बर्लिन जा मुख़्तलिफ़ जेके आहिनि उन सां लॻापियल मुख़्तलिफ़ शयूं बि आहिनि। सो इहे सभु तव्हांखे हिकिड़ी जॻह ते पीर ॻोठ जे पीर पागार ख़ानदान जी लाइब्रेरी में तव्हांखे मिलंदा। मां इहा ॻाल्हि वॾे फ़ख़्र सां थो कयां त असां पीर ॻोठ जा रहवासी जेके आहियूं इन ॻाल्हि ते, पर सॼी सिंध वासी बि इन ॻाल्हि ते फ़ख़्रु करे सघनि था त इल्मो दानिश जो घर जेको आहे उहो पीर जो ॻोठ आहे, ऐं पीर पागारो ख़ानदान जेको आहे उहो इल्मु दानिश ऐं जो जेको आहे सो उन्हनि वटि जेका मुहबत आहे, उन्हनि वटि जेका इल्म सां किताबनि सां जेको चाहु आहे, उहो जेकॾहिं ॾिसणो आहे त पीर ॻोठ जी हीअ लाइब्रेरी जेका आहे उहा मां सभिनी तहक़ीक़ कंदड़ मुहक़िक़ जेके आहिनि, शाइर अदीब आहिनि, तारीख़दान आहिनि, या स्कॉलर आहिनि, उहे जेके नवां मौज़ू खोजनि था पिया, नवां दग ॾिसनि था पिया तहक़ीक़ जे लाइ, त मां त उन्हनि खे चवंदुसि त तव्हां पंहिंजे पहिरीं फ़ुर्सत में हिन लाइब्रेरी खे ॾिसो ऐं हिन लाइब्रेरी मां लाभ हासिलु कयो। ऐं मां नौजवाननि खे बि चवंदुसि त ख़ुदारा जेकॾहिं असांजो अॼु जो नस्ल किताबनि ॾे न लड़ियो ऐं किताबनि खे वरी पंहिंजे हथनि में न खयो, त मां सम्झां थो त हीअ जेके असांजे चौधारी मसइला आहिनि न, ऐं समाजी मसइला आहिनि, मुआशी मसइला आहिनि, उन्हनि जो वॾे में वॾो कारण जेको आहे न उहो किताबनि खां दूरी आहे। असां किताबनि खां परे, असांजो नस्ल किताबनि खां परे थींदा पिया वञनि, नतीजे में उहे जेके आहिनि तमामु घणे उन में ज़हनी जेके मुंझारनि जो शिकार आहिनि। सो मां सम्झां थो असांजो हल इहो आहे त असां किताबनि ॾांहुं मोटूं ऐं अहिड़ियुनि क़िस्म जी लाइब्रेरी ते न सिर्फ़ु फ़ख़्रु कयूं पर उन मां भरपूर क़िस्म जो लाभ हासिलु कयूं। हिन लाइब्रेरीअ में तारीख़, इल्मु, फ़लसफ़ो, अदब, शाइरी, उन खां अलावा केतिरनि ई मौज़ू जा तक़रीबन 100 सब्जेक्टनि ते 23,000 खां वधीक किताब मौजूदु आहिनि। उन हवाले सां वधीक उस्ताद बंगुल गुमरो KTV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवे थो त किताबनि सां आहे दिलि मुंहिंजी ऐं कुतुब खानो वतन मुंहिंजो, किताबनि में दफ़न थींदुसि वरक़ थींदा कफ़न मुंहिंजो। इन शहर सां पाण पीर ॻोठ जे लाइब्रेरी जेका दरगाह शरीफ़ जी लाइब्रेरी आहे उन मुतालिक़ ॻाल्हाईंदासीं। लाइब्रेरी सां गॾु म्यूज़ियम आहे नंढो, उन्हनि में तव्हांखे नायाब शयूं मिलंदियूं, वॾियूं नायाब शयूं दुनिया जूं मिलंदियूं। ऐं इहो शौक़ु ज़ौक़ु जेको हुयो इहो पागारनि खे हुयो, ऐं उन्हनि इहा शइ क़ाइमु कई आहे जेका ज़ाती लाइब्रेरी आहे ऐं आम माण्हूअ जे लाइ खुलियल आहे। कोई बि माण्हू अची रोज़ाना जे बुनियाद ते पढ़ी सघे थो, तहक़ीक़ करे सघे थो, उन्हनि जे लाइ का पाबंदी कोन्हे का। प्रोफेसर डीन उहे हिते आया, जॾहिं उन्हनि हीअ शइ विज़िट कई, ॾिठी, ऐं हिननि ॾिठो त एॾा वॾा जेके आहिनि नायाब किताब ऐं हीअ हिकिड़ा शइ तमीरात थी आहे, त हुननि जे सोच जी हद रहिजी वई। हुननि चयो त असां इहो वफ़द वठी असां बम्बई यूनिवर्सिटी बि विया हुआसीं, असां ढाका यूनिवर्सिटी बि विया हुआसीं। इन सिलसिले सां असां यूनिवर्सिटीज़ घुमंदा वठूं था, सोशल साइंसिस जे हवाले खां ख़ासि तौर ते सूर्य भाषा जे लाइ
त सूर्य बादशाह जी जेका कमु थियल आहे उहो केतिरो आहे। हीअ असां आयासीं त असांखे लाइब्रेरी बि नसीब थी त असां इहा घुमूं ॾिसूं कीअं आहे। उन्हनि ॿुधायो त असां जेतिरा बि इहे विज़िट करे आया आहियूं, पर असांखे अहिड़े क़िस्म जी जेका नायाब क़िस्म जी लाइब्रेरी आहे इहा असांखे किथे नज़र न आई। असां जॾहिं आया हुआसीं पीर ॻोठ, इहो सोचे आया हुआसीं त पीर पागारे जी जेका ख़ानका घुमणु वञूं था, उते हिकु मज़हबी हूंदी, जीअं आम रवाजी मज़हबी का ॻाल्हि थींदी आहे, पर हिते अचण सां असांखे इहा ख़बर पई त हिते जेको आहे माना ॻाल्हि मज़हब जी न आहे, पर हिते ॻाल्हि जेका आहे उहा साइंस, इल्मु, अदब, इख़्लाक़ियात ऐं इनकलाब जी आहे। हा, ऐं मज़हब उन सां गॾु आहे। हीअ जॾहिं बि हिन दरगाह जेको आहे माना मज़हब जी प्रचार कई, त मज़हब जे प्रचार सां गॾोगॾु हिननि सोशल साइंस खे, हिननि रियासत खे, हिननि सियासत खे पाण सां गॾु खयो। हिननि उनखे अलॻि न कयो मज़हब। ऐं हूअं बि क़ुर शरीफ़ जे अंदरि सभु कुझु आहे, हुननि जे अंदरि सभु कुझु आहे, मौजूदु आहे। ऐं हिननि बि उनखे उते जेको आहे माना गॾे करे खयूं त असां अॻिते हलूं था। ऐं तव्हां इहो बि ॾिठो हूंदो त जेतिरा बि हिते पीर साहिब पागारा थी गुज़रिया आहिनि, उन्हनि जी तव्हां पोइ ते वञी जेके बि तक़रीरूं वग़ैरह रिकॉर्ड आहिनि, त उन्हनि में उन का बि अहिड़े क़िस्म जी दावा न कई आहे, कंहिं अहिड़े ॻुझ जे इल्म जी या ॿिए कंहिंजी या तावीज़ जी या सॻे जी, कंहिं बि क़िस्म जी का दावा न कई आहे। हमेशह जॾहिं बि पैगाम ॾिनो आहे उहो सिधो ऐं खुलियल पैगाम ॾिनो आहे त लाइब्रेरी बि ओड़ा ई माण्हू क़ाइमु कंदा, ओड़ा ई माण्हू क़ाइमु कंदा। जहिड़े क़िस्म जा माण्हू हूंदा, जहिड़े क़िस्म जा संभालण वारा हूंदा, ओड़ा क़ाइमु कंदा। ऐं इहा ई ॻाल्हि, इहे ई लफ़्ज़ असांखे जेके आहिनि माना बहावलपुर यूनिवर्सिटी जे उन डीन ऑफ फैकल्टी चया। त हीअ जेके इंसान आहिनि जिन जूं असां तक़रीरूं ॿुधंदा हुआसीं, उन्हनि तक़रीरुनि जे करे अॼु असां हिते आया आहियूं। पर उहे अखियुनि सां ॻाल्हियूं ॾिठियूंसीं त हीअ लाइब्रेरी जेका आहे, हीअ दरगाह जेका आहे उहा वॾी डिफरेंट आहे। हिन दरगाह जे अंदरि जेको आहे माना वॾी ॻाल्हि आहे। हूअं बि तव्हां ॾिठो हूंदो त सूर्य बादशाह जी जेका जंग हुई उहा अंग्रेज़ जे ख़िलाफ़ु हुई, त अंग्रेज़ हिन नंढे खंड मां निकिरी वञे ऐं हिते उहो सिर्फ़ु पाकिस्तान जी जेका मौजूदु हदूं आहिनि उन जे अंदरि न हो, पर पूरी इंडिया ऐं जेको आहे माना श्रीलंका ताईं हिननि जूं सरहदूं फैलिना हुयूं, बांग्लादेश ताईं। उन मां निकिरे, उन जे ख़िलाफ़ु जेको आहे माना जंग हुई, जंहिंमें सूर्य बादशाह हिकु शोहरत माणी। दरअसल उन खां पहिरियां बि 4 पागारा उन में लड़िया हुया। उन खां पहिरियां बि जेके एॾी वॾी जदोजहद कंदड़ माण्हू आहिनि, एॾी वॾी तारीख़ रखंदड़ माण्हू आहिनि, उन्हनि माण्हुनि जूं यकीनन लाइब्रेरीज़ बि एॾियूं वॾियूं हूंदियूं। ऐं असां पूरे पाकिस्तान जे दोस्तनि खे, दुनिया जे दोस्तनि खे दावत था ॾियूं, अचो तव्हां पीर ॻोठ जी हीअ अज़ीम लाइब्रेरी विज़िट कयो, तव्हां घुमो। उन सां गॾोगॾु ख़ासि तौर ते पंहिंजे शहरवासी नौजवाननि खे असां चऊं था त तव्हां हिन एॾी वॾी तारीख़ी लाइब्रेरी खे ईअं ज़ाया न करायो, तव्हां पंहिंजो वक़्तु ज़ाया न कयो, तव्हां अचो, तव्हां वञो, तव्हां उन लाइब्रेरी मां एतिरो कुझु हासिलु करे सघो था जो तव्हांजी जेतिरी बि पाकिस्तान जे अंदरि मुख़्तलिफ़ कमीशन्स थियनि थियूं, तव्हां आराम सां उहे जेके आहिनि कमीशन तव्हां करे वेंदव। तव्हांखे एतिरो मवाद मिलंदो, एतिरियूं शयूं मिलंदियूं जो तव्हां उन्हनि खां सोच बि नथा करे सघो। ऐं जे विज़िट जे हवाले खां आहे त तव्हांखे दुनिया जे मुख़्तलिफ़ जेके बि असांजा जेके मज़हबी लिहाज़ खां अॻुवान आहिनि या जेके कलमी नुस्ख़ा आहिनि, जीअं उन जे अंदरि कलमी मुख़्तलिफ़ हथ जा लिखियल क़ुर शरीफ़ आहिनि। हिकिड़ो क़ुर शरीफ़ आहे जंहिंमें पहिरीं सिट जो लफ़्ज़ अल्फ़ सां शुरू थिए थो, त वरी उहा सिट ख़तमु थींदी त ॿी जो वरी अल्फ़ सां शुरू थींदो। सॼो क़ुर शरीफ़ ईंदी आहे, सॼो जो सॼो। ॿियो हिकिड़ो क़ुर शरीफ़ आहे जंहिंमें पहिरियों लफ़्ज़ वाव सां शुरू थिए थो, त ॿी सिट में वाव सां थिए थो। वरी उन जी ॿी ख़ूबी उहा आहे त हिकु पने जे अंदरि जेको आहे माना उन जे वर्क जे अंदरि उन जो सीपारो पूरो थिए। हाणे अहिड़े क़िस्म जा जेके नायाब मुख़्तलिफ़ मुल्कनि खां, जीअं दीवारे चीन, बर्लिन या अहिड़े क़िस्म जूं जेके जॻहूं आहिनि, जीअं जेको आहे माना खाना काबा जो गिलाफ़ या वॾनि बादशाहनि जा ख़त, हज़रत अली साईं, इमाम हुसैन हसन, उन्हनि जा ख़त, मुख़्तलिफ़ शयूं जेके आहिनि उहे तव्हांखे उते जेके आहिनि माना मिलनि। ही लाइब्रेरी एतिरी त नायाब आहे जो हिते हर क़िस्म जो किताब मौजूदु आहे जंहिंखे परे परे खां माण्हू पढ़णु ईंदा आहिनि। उन हवाले सां अल्ताफ़ हुसैन सिंधी KTV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त पीर जो ॻोठ लाइब्रेरी ही इंतहाई शानदार लाइब्रेरी आहे
जेका साईं सैयद शाह मर्दा शाह सानी पीर साहिबु शटरधणी जेको आहे पंहिंजे ज़ौक़ शौक़ ऐं दिलचस्पी सां जेके ठाराई हुई। असल में ख़ानवाद आहे कादरिया राशदिया हज़रत रोज़ी रहमतुल्लाह खां अॻु में साईं पटधणी ऐं साईं बका शाह ऐं इन सॼे ख़ानदान में इल्मी ज़ौक़ रहियो आहे। उहो इंतिहाई जेके आहिनि से इल्मी शख़्सियतूं हुयूं ऐं रुश्तो हिदायत जो जा साहिबु हुया। उन जे करे उन्हनि माना इल्म सां दिलचस्पी ॾिनी ऐं पंहिंजे पंहिंजे दौर में वॾा उहे साहिब किताब बि हुया, शाइर बि हुया ऐं इल्मु अदब सां उन्हनि जी दिलचस्पी हुई। त अहिड़े नमूने सां ख़ानकाह जे ठहण खां पोइ मुसलसल जेको बि इल्मी जेको आहे सो ज़ख़ीरो आहे उहो मुख़्तलिफ़ हालात जे जेको आहे सो ज़्यादतियुनि जे करे ॻोखे जेको आहे सो उहो दस्तपुर्द बि थींदो रहियो। अंग्रेज़नि जी जॾहिं जेको आहे हिते मार्शल लॉ लॻी त उहो जेको वॾो ज़ख़ीरो हुयो इलाही ज़ाया थी वियो। लेकिन उन जे बावजूद बि पीराने पागारा जी जेको आहे सो ज़ौक़ ऐं शौक़ ऐं इल्मु दोस्तीअ जी बुनियाद ते हिते जेके आहिनि से जेका लाइब्रेरी जुड़ी आहे उहा इंतिहाई शानदार आहे। ऐं इन लाइब्रेरी जे लाइ वरी मां अर्ज़ी इहो बि कंदुसि त असांजे अवाम खे आम माण्हू खे बे इल्म ऐं इल्मी अदबी शौक़ु तमामु घटि आहे। उन जे करे जेको उहे माण्हू जेके आहिनि से घणा इन माना सिलसिले सां लाइब्रेरियुनि में कोन था वञनि। असांजो अर्ज़ु इहो आहे त जेके स्टूडेंट्स पढ़नि था, जेके ख़ासि तौर ते यूनिवर्सिटी में स्टूडेंट्स पढ़नि था ऐं जेके ख़ासि तौर ते MPhil ऐं PhD जूं डिग्रियूं कनि था, उन्हनि सभिनी खे इहा गुज़ारिश आहे त हिन लाइब्रेरी में अचनि। ऐं हीअ लाइब्रेरी इंतिहाई शानदार लाइब्रेरी आहे जेका माना 100 सब्जेक्टनि ते मुश्तमिल उन वटि मवादु आहे। तमामु अंग्रेज़ी में मवादु आहे, अरबी में मवादु आहे, फ़ारसी में मवादु आहे, सिंधी में मवादु आहे। त हे तमामु किताबनि जो हिकिड़ो बहितरीनु ज़ख़ीरो आहे। उन सां गॾोगॾु हिन ख़ानकाह जा जेके नवादरात बि हिते पियल आहिनि ऐं सुठियूं जेके आहिनि से हिकिड़ियूं तारीख़ी जेके आहिनि से शयूं उहे बि मख़तूतात जी शिकिल में या नवादरात जी शिकिल में हिन लाइब्रेरी में पियल आहिनि। हिन लाइब्रेरी में 7 पीर साईं पागारा जंहिंजा लिबास, ताज, तस्बियूं, मुसला ऐं ॿियूं केतिरियूं नायाब शयूं पिणु मौजूदु आहिनि। उन बाबति वधीक अहमद भुटो KTV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवे थो त लाइब्रेरी आहे उहा असां उनखे हिकिड़ो ख़ज़ानो था चऊं, इल्म जो ख़ज़ानो। छो त हिन में 80 शोबा 23,000 किताब मिलनि था जेके मां बि यूनिवर्सिटीअ में पढ़ियो आहे। काफ़ी यूनिवर्सिटियुनि जूं लाइब्रेरियूं ॾिठियूं आहिनि पर हीअ यूनिवर्सिटी सभिनी खां नायाब आहे। ईअं सम्झो त हिकिड़े यूनिवर्सिटीअ जी हैसियत थी रखे इन जी लाइब्रेरी। ऐं हर क़िस्म जो किताब पियो आहे। को रिसर्च करे इवन जेके नौजवान कमीशन इम्तिहान पास करणु था चाहिनि उन्हनि जे लाइ बि हिकिड़ी बहितरीनु जाइ आहे। उहे अची उते तयारी करे सघनि था रोज़ जे बुनियाद ते। उन ते का रंड करो न आहे कंहिंजे लाइ बि। जेको बि अचे पंहिंजी रिसर्च करणु चाहे, किताब पढ़णु चाहे उहे पढ़ी सघे थो। इन खां अलावा जो लाइब्रेरी असांजी दरगाह शरीफ़ जी उनखे अंग्रेज़नि सूर्य बादशाह जे दौर में काफ़ी नुक़सानु रसाइणु चाहियो दरगाह शरीफ़ खे बि, पर उहे नाकाम विया। पीर साईं शाह मर्दान शाह लंडन मां पढ़ियल हो। उन पंहिंजे हिसाब सां उन्हनि शयुनि खे इंतिहाई बहितर नमूने कयो। ऐं अॼु असां पीर ॻोठ वारनि जे लाइ इहा हिकिड़ो बहितरीनु तोहफ़ो आहे। उन सां गॾु म्यूज़ियम आहे। म्यूज़ियम में तव्हांखे काफ़ी सारा किताब मिलंदा। फ़न जो मुज़ाहिरो कयल आहे, हथ ते लिखियल आहिनि, के पंहिंजो हिन ते लिखियल आहिनि, चांवरनि जे दाणनि ते लिखियल आहिनि। काफ़ी शयूं ऐं पीर पागारे जे ख़ानदान जा जेके बि आहिनि उन्हनि जेके इस्तेमालु कयूं पंहिंजियूं शयूं। उन खां अलावा जेको आहे त पुराणे दौर जूं काफ़ी शयूं तव्हांखे उते म्यूज़ियम में बि मिलंदियूं। लाइब्रेरी इहा हिकिड़ो वॾो असांजे लाइ तोहफ़ो आहे। ऐं असां बि अपील था कयूं नौजवाननि खे त इहा लाइब्रेरीअ मां भरपूर फ़ाइदो वठनि जेका पीर ॻोठ जे अंदरि क़ाइमु थियल आहे। हिन लाइब्रेरी में हिकु शानदार म्यूज़ियम हॉल बि आहे जंहिंमें 7 पीर साईं पागारा शाह मर्दान शाह खे दोस्तनि पारां तोहफ़ा ॾिना हुआ, जंहिंमें शतरंज जी रांदि, चांदी जा गिलास, खंजर, शीट समेत मुख़्तलिफ़ शयूं पिणु मौजूदु आहिनि। उन बाबति वधीक लाइब्रेरीअ जी सार संभाल लहंदड़ परे परे खां आयल महिमाननि तोड़े शहरनि जो ख़्यालु रखंदड़
लाइब्रेरी में रखियल नायाब शयुनि बाबति वधीक एजाज़ कुंबर टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधाए थो त पर पीर साहब रोज़े वारे जो मसलो आहे उन जो वार मुबारक पग चादर तस्बीह जुती पीर साहब रोज़े वारे जी आहे जंहिंजी दरगाह मशहूरु आहे पीर जो ॻोठ में गारो आहे पीर सैद अली गौहर शाह अवल बंगले धणी उन जी ताज कलंगी ऐं जुबा मुबारक आहिनि। टियों पगारो आहे पीर सैद हिज़बुल्ला शाह तख्त धणी उन जी ताज कलंगी जुबा ऐं बेज़ार मुबारक आहे। पगारो आहे पीर सैद अली गौहर शाह माफ़े धणी उन जी ताज कलंगी ऐं जुबा मुबारक आहिनि। पगारो आहे पीर सैद शाह मर्दान शाह अवल कोट धणी उन जी ताज कलंगी दिस्तार जुबा मुबारक आहिनि। शऊं पगारो आहे पीर सैद सिबगतुल्लाह साईं सूर्य बादशाह उन जी ताज कलंगी ऐं जुबा मुबारक आहिनि। पगारो आहे पीर सैद शाह मर्दान शाह शट धणी उन जी ताज कलंगी जुबा तस्बियूं घोड़ा साईं तस्बी विद कंदे साईं जी जुती मुबारक आहे। हे घोड़ा ऐं बाज़ साईं शाह मर्दान शाह जे अॻियां टेबल ते पिया हूंदा हुया। पीरान पीर दस्तगीर उन जा वार मुबारक आहिनि। हुसैन उन जा वार मुबारक आहिनि। हे खाना काबा जो गिलाफ आहे। हे काबे जो पत्थर आहे। हे सब्ज़ रोज़े रसूल जो रंग आहे। हे रोज़े रसूल जे अंदरें हिस्से जी खाक आहे। हे पाण के सासम जे मज़ार मुबारक जी खाक आहे। मस्जिद नबी जा पत्थर आहिनि। खाके शफ़ा आहे। जबल उहद ऐं जन्नतुल बक़िया जी खाक आहे। खजूर जा टुकड़ा आहिनि जंहिंसां पाण के सासम वेही खुतबो ॾींदा हुया। हे पाण के सासम जो ख़त मुबारक आहे। हे साईं जन जा कदम आहिनि उन्हनि जूं तस्वीरूं आहिनि। हे मोहम्मद इस्म लिखियल आहे। हे कुदरती लिखियल आहे। सतूं पगारो साईं शाह मर्दान शाह उनखे दोस्तनि तोहफ़ा ॾिना हुया। शतरंज जी रांदि आहे। चांदी जा गिलास आहिनि। खंजर आहिनि। शील्ड आहिनि। विशू असली आहे मसाले में बंदि थियल आहे। पखे ते भेज पगारा लिखियल आहे। चांदी जा मेंढक आहिनि ऐं दीवारे बर्लिन जो पत्थर आहे। पीर साहब रोज़े वारे जी मलफूज़ात लिखियल आहे। मकतूबात ऐं खज़ानतुल मारूफ़ात कलमी हथियाल लिखियल आहिनि। पत्थर ते सूरत तूर लिखियल आहे। तूर सीना जबल जी मुनासिबत सां। हिकिड़े चांवर ते कुलवला सूरत लिखियल आहे। हिक ते कलमो लिखियल आहे ऐं चांवरनि जे दाणे सां दुरूद ताज लिखियल आहे। चांवरनि जे दाणे सां अलाह जा नाला लिखियल आहिनि 99। इंसानी वार आहे पहिरियों कलमो लिखियल आहे। शाह अब्दुल लतीफ़ बेटाई जी तस्बीह आहे। मानी जो टुकड़ो आहे हिन ते अलाह लिखियल आहे कुदरती। रिसाला कलमी हथ जा लिखियल आहिनि। 400 500 600 साल पुराणा आहिनि। बुखारी शरीफ़ आहे 250 साल पुराणी आहे। पहिरियों पगारो पी साईं तजर धणी 100 रुपयो हथियो ॾेई 4 किलोमीटर जमायत वठी वियो पैदल इस्तक़बाल लाइ। हे 500 कलमी आहे। पीर साहब मोहम्मद राशिद रोज़े धणी पीर साहिब मोहम्मद बका शाह ने 5 साल विर्त कयो आहे। हज़रत अली जा हथ लिखियल आहिनि। दुरूद उन जी फोटो कापी आहे। पहिरियों पगारो पी साईं तजर धणी 5 साल क़ुर शरीफ़ ते विर्त कयो आहे। क़ुर शरीफ़ जी हर लाइन अल्फ़ सां शुरू आहे ऐं हिन जी वाह सां शुरू आहे। टिनी क़ुर शरीफ़नि खे सोन जो पाणी ॾिनल आहे। कुंडार क़ुर शरीफ़ 1997 में साईं शाह मर्दान शाह ख़रीद कयो। 2 लख रुपया मिठाई ॾिनी साईं। 23 फुट डिघी पटी आहे। हिन ते 30 सिपारा क़ुर शरीफ़ लिखियल आहे। क़ुर शरीफ़ कलमी हथ जा लिखियल आहिनि। बिना ज़ेर ज़बर जो क़ुर शरीफ़ आहे। नंढे में नंढो क़ुर शरीफ़ आहे। हीअ हथ जी लिखियल आहे। हिन में जेके मतिलबु आलम सगोरा वाइज़ वग़ैरह कंदा आहिनि सभु हिन मां नुक़्ता कढी ऐं वाइज़ कंदा आहिनि। अख़बारुनि में खाका ईंदा हुया। साईं खे पसंदि ईंदा हुया। पाण पेंटिंग कराए ऐं रखाए छॾींदा हुया। जन जूं तस्वीर आहिनि। कुझु हथ जी पेंटिंग थियल आहिनि। कुझु ईअं पयूं आहिनि थियूं। कुझु साईं सां सियासी माण्हू आहिनि तस्वीरुनि में। हिन फातिमा जना आहे। नुसरत भुट्टो आहे। पीर साहब पगारो आहे तस्वीर में ऐं भुट्टो आहे साईं जे क़दमनि में। साईं जो इहे तस्वीर आहिनि। कुझु पेंटिंग थियल आहे। 4 फेब्रुआरी 1952 में साईं शटर वारे जी दिस्तारबंदी थी जॾहिं इंग्लैंड खां वापसि थिया हुया पढ़ाई हासिलु करे। पगारो पीर साईं शाह मर्दान शाह कोट वारो उन जे हथ लिखियल आहे। तफ़सीर कौसर पहिरियों किताब आहिनि। दीनी दुनवी 2 किताब आहिनि ऐं हिते मतिलबु शहरी माण्हू या ॿिया कुझु बहिराड़ी मां छोकिरा ईंदा आहिनि हिते पढ़णु स्टडी करणु ऐं कुझु तालीम जे हिसाब सां ऐं ख़ासि करे थर जैसलमेर ऐं इलाही इलाइक़नि खां हिते मुख़्तलिफ़ जमायत ईंदी आहे घुमणु ऐं किताबनि जो मुआइनो करण जे लाइ। हिन लाइब्रेरी में 3 क़ुर शरीफ़ अहिड़ा बि मौजूदु आहिनि जंहिंखे सोन जो पाणी ॾिनल आहे। हुन खां अलावा 23 फुट जी डिघी पटी आहे जंहिं ते 30 सिपारा क़ुर शरीफ़ जा लिखियल आहिनि। लाइब्रेरी तोड़े म्यूज़ियम जी मुकमिल ॼाण बाबति वधीक लाइब्रेरी जे इंचार्ज अयाज़ हुसैन चनाके टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मुअज़्ज़िज़ नाज़रीन खे ख़बर आहे त लाइब्रेरी उनखे चइबो आहे जिते किताबनि जो ज़ख़ीरो गॾु थियल हुजे। हीअ पीर साईं पगारा जन जी पंहिंजी ख़ानदानी ऐं ज़ाती लाइब्रेरी आहे। हिते बि तक़रीबन 100 खनि सब्जेक्टनि जा 30-24 हज़ार किताब मौजूदु आहिनि। हीअं त हिन लाइब्रेरीअ खे ठहे त 25 साल थिया आहिनि, पर जेकॾहिं पुराणी तारीख़ ॾिसिजे त हीअ लाइब्रेरी पंहिंजे ख़ानदान वांगुरु तक़रीबन 300 साल पुराणी आहे।
छो त असुली वॾनि खां वठी किताबनि जो ज़ख़ीरो हिते मौजूदु रहियो आहे, जिन में सभिनी पीर पागारनि, सजादा नशीननि, बुज़ुर्गनि उन्हनि किताबनि में माना इज़ाफ़ो कंदा रहिया आहिनि। उनखां सवाइ हिन लाइब्रेरी में बहितरीनु म्यूज़ियम हॉल बि आहे, जंहिंमें 400, 500, 600 साल पुराणा कलमी किताब, क़ुरान शरीफ़नि जा, हदीस शरीफ़, तसव्वुफ़ जा उहे किताब जेके अॻ में बुज़ुर्ग हथनि सां लिखंदा, छपाई ऐं प्रेस जो ज़मानो न हुयो, उहे बि 600-700 किताब मौजूदु आहिनि। ऐं हिन ख़ानदान जा जेके तबरुकात आहिनि या हरमैन शरीफ़नि जा, मदीने मके पाक जा तबरुकात आहिनि, इमाम हसन, इमाम हुसैन साईं जिन जा वार मुबारक, पीरान पीर दस्तगीर शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जिन जा वार मुबारक, ऐं ॿियूं बि काफ़ी नायाब ऐं नादर शयूं मौजूदु आहिनि, जिन जी ज़ियारत करे माण्हू दिलि ख़ुशि करे सघे थो। ऐं लाइब्रेरीअ में बि तव्हांखे जीअं मां अर्ज़ु कयो त 100 खनि सब्जेक्टनि जा बहितरीनु किताब आहिनि, जंहिंमें 100 खनि PhDयूं थी सघनि थियूं। ॿाहिरां खां माण्हू अचनि था, हिते का फीस या न, हिते अल्हम्दुलिल्लाह का फीस। लाइब्रेरी जो असुलु मक़सदु ॼाण, शऊर, इल्म जो पखेड़णु, जिते किताबनि जो ज़ख़ीरो शामिलु हूंदो आहे। ही लाइब्रेरी पीर साईं पागारा जन जी ज़ाती लाइब्रेरी आहे। हिन लाइब्रेरीअ खे ठहे हूअं त 25 साल थिया आहिनि, पर जेकॾहिं पुराणी तारीख़ ॾिसिजे त ही लाइब्रेरी